जोही शहर जे थहीम मोहल्ला जे रहवासी नौजवान सिकंदर थहीम प्रेस क्लब जोही पहुची रेवेन्यू ऑफिस जोही जे अमलदारनि खिलाफ दाहींदे इल्जाम हणंदे चयो त ॻोठ चिंजाणी खोसा देह जोही में मुंहिंजे ॾाॾा मरहूम बाजी खान थहीम जी ज़रई ज़मीन आहे जंहिं ते बासर शख़्स गैर क़ानूनी कब्ज़ो करे हथियारनि जे ज़ोर ते असांजी ज़मीन मां ज़बरदस्ती वणनि जी वाढी कराए रहिया आहिनि जंहिं ख़िलाफ़ मुख़्तियार कार जोही वटि दाहीं थियासीं पर अञा ताईं को बि तदारुक नाहे थियो। हुननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त रेवेन्यू खाते जोही जे राशि कोटार ऐं तपेदार मिली भगत करे असांजे ॾाॾा जी ज़रई ज़मीन जे रिकॉर्ड में गैर क़ानूनी हेराफेरी करे बासरनि खां गॾी रिश्वत वठी कूड़ो रिकॉर्ड ठाहे ॾिनो आहे जंहिं करे बासर शख़्स असांजी ज़मीन ते गैर क़ानूनी कब्ज़ो करे वेठो आहे। हुननि चयो त बासर शख़्स असांखे ज़मीन तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। आख़िर में हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो रेवेन्यू खाते जोही जे राशि अमलदारनि खिलाफ़ फौरी नोटिस वठी असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। आकाश गाॾी सिंध एक्सप्रेस न्यूज़ जोही।